एक ॿी अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं था। वालियाल कश्मीर में भारत जी रियासती दहशतगर्दीअ खे मुंहिंजो अची न सघियो आहे। वधीक 5 कश्मीरियुनि खे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। कश्मीरी मीडिया सर्विस मूजिब क़ाबिज़ भारतीय फोर्सेस वधीक 5 कश्मीरी नौजवाननि खे शहीद करे छॾियो आहे। जॾहिं त KMS जे रिपोर्ट में चयो वियो आहे त कश्मीरी नौजवाननि खे पुलवामा ज़िले में सर्च ऑपरेशन जी आड़ में शहीद कयो वियो आहे। कश्मीरी मीडिया सर्विस मूजिब 4 नौजवाननि नायर ऐं हिक चरार शरीफ वारे इलाके में गोलियूं हणी शहीद कयो वियो आहे। जॾहिं त KMS जी रिपोर्ट में चयो वियो आहे त नायर ऐं चरार शरीफ तरफ़ ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे इंटरनेट सर्विस खे मुअत्तल कयो वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। नाज़रीन, वालियाल कश्मीर में भारत जी रियासती दहशतगर्दीअ खे मुंहिंजो न अची सघियो आहे। वधीक 5 कश्मीरियुनि खे बेदर्दीअ सां शहीद कयो वियो आहे। कश्मीरी मीडिया सर्विस मूजिब क़ाबिज़ भारतीय फोर्सेस वधीक 5 कश्मीरी नौजवाननि खे शहीद करे छॾियो आहे। जॾहिं त KMS जी रिपोर्ट में चयो वियो आहे त कश्मीरी नौजवाननि खे पुलवामा ज़िले में सर्च ऑपरेशन जी आड़ में शहीद कयो वियो आहे। कश्मीर मीडिया सर्विस मूजिब 4 नौजवाननि नायर ऐं हिक चरार शरीफ वारे इलाके में गोलियूं हणी शहीद कयो वियो आहे। KMS जी रिपोर्ट में चयो वियो आहे त नायर ऐं चरार शरीफ तरफ़ ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे इंटरनेट सर्विस खे मुअत्तल कयो वियो आहे।